नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसि तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद शहर में बिल बोर्ड क़ाइमु करण बाबति पाण मुरादो नोटिस जी ॿुधणी कंदे सख़्त कावड़ जो इज़हार कयो ऐं चयो त कराची खे हर को तबाह करे रहियो आहे। लॻे थो त हुकूमत ऐं मेयर जी शहर सां दुश्मनी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में शहर में बिल बोर्ड करण जे मामले जी ॿुधणी थी गुज़री आहे, जंहिं सिलसिले में मेयर कराची, एडवोकेट जनरल सिंध, कमिश्नर कराची ऐं ॿियो आला इख्तियारियूं अदालत में पेश थियूं। चीफ जस्टिस पाकिस्तान शहर में बोर्ड्स करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो के इलेक्ट्रिक जी सीओ खे फौरी तौर ते तलब करे वरितो आहे। कमिश्नर कराची इन मामले जी रिपोर्ट अदालत में पेश कई। एडवोकेट जनरल सिंध खे ॿुधायो त असां केस दाख़िल करे छॾियो। चीफ जस्टिस पाकिस्तान कावड़ जो इज़हार कंदे चयो त सॼे शहर में बिल बोर्ड लॻियल आहे, हर जॻह अव्हां खे बिल बोर्ड नज़र ईंदा। जेकॾहिं बिल बोर्ड किरी पिया त वॾो नुक़सानु थींदो। अव्हां खे घुर्जे त बिल बोर्ड नज़र ईंदड़ इमारतनि मथां ईंदड़ बिल बोर्ड लॻाराया आहिनि। धुरियूं बंदि थी वियूं आहिनि। घरनि मथां बिल बोर्ड लॻाइण सबबि हवा ई बंदि थी वई है। ही कानून जी भंजकड़ी है। हुकूमत नाले जी का भी शय नजर न पई अचे। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।